वज़ीर आज़म पार्लियामेंट असेंबलियुनि जी का हैसियत कोन्हे का। हिते अॼु बि पंजाब जी बालादस्ती आहे, फ़ौज जी हुकुमरानी आहे, एजेंसियूं अॼु बि सियासत पियूं कनि। मां नथो सम्झां त उन्हनि खां वेही मुतालबो कजे असीं हमेशह पंहिंजो मौक़ुफ़ दुनिया ताईं पहुचाईंदा आहियूं, दुनिया जे बाज़मीर इंसाननि ताईं, मुल्कनि ताईं पहुचाईंदा आहियूं ऐं पंहिंजे माण्हुनि ताईं पंहिंजो मौक़ुफ़ पहुचाईंदा आहियूं त सिंध ग़ुलाम आहे, सिंध पंजाब जी कानूनी आहे ऐं जीअं सिंध क़ौमी महाल सिंध खे उन ग़ुलामी मां कढण जे लाइ आज़ाद सिंधु देश जे लाइ जदोजहद करे पई। जीअं सिंध क़ौमी महाल वटि सिंधु देश जी हासिलात लाइ आमतौर अदम तशद्दुद जी पॉलिसी अख़्तियार कई वेंदी आहे, छा उन अदम तशद्दुद जी पॉलिसी खां सवाइ का अहिड़ी ॿी पॉलिसी या को ॿियो मौक़ुफ़ माना अंडर ऑप्शन या नज़र में आहे या उनखे मुकमल रद्द करे? सिंध जी आज़ादी साईं जीएन सैयद जे ॾिनल फ़िक्र ऐं उन जे नज़रिये जी रोशनी में